असी मौलवी अची रोट था मटियासीं अछियूं ॾाढ़ियूं आलम सगोरा पतका बता पिया मुला पिया वञनि आए मुला वरी थोड़ी देर खां पोइ ॿी गाॾी अची मटी सवेरी बि मटे हिकिड़ी गाॾी मुलनि जी हीअ वरी ॿी पई वञे बत बत को हूंदो टोकू हणो टोकू 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 करे मस्करी करियो पर इन रोड था को भौतारो अची मचियो लैंड क्रूज़र वेजारो पड़ाडो वीगो रीवो 8 बंदूकनि वारा गन मैन विस्मिलायो नचो पिया नचो आयो छा ओ कदे कदे मानू डप में उठंदो है न कौम के खबर है त कारा नाम गइन आयर जो एकड़ी से हरामी कराई दो नची जान छडाए कुरान तो चले तो खिलाफत हकदार हुआ जे वट इल्म होजे एक नंबर 2 जो ईमानदार होजे الذين مكناهم في الارض اقاموا الصلاه واتوا الزكاه وامروا بالمعروف ونهوا عن المنكر سبحان الله कुरान निशानी ॿुधायो हाँ कुरान तो चवे हुकूमत उन्हनि खे ॾियो जेके नमाज जे सिस्टम खे मुल्क में राइज कनि जे पाण बेनमाज़ी आहे त कहिड़ी नमाज राइज कंदो मस्जिदूं ठाराइनि उन्हनि खे आबाद करण उन्हनि में रोशनी जो बंदोबस्त करण उनमें पानी जो बंदोबस्त करण मस्जिद ताईं रोड रस्तो ॾियण मस्जिद जी डेकोरेट करण ये वक्त जे हुक्मरान जी जिम्मेदारी आहे त पाण नमाज़ी हुजे पूरी कौम खे नमाज़ी बनाए कुरान निशानी ॿुधाइयो हेठ बेनमाज़ियुनि जो लॾो अची गॾु थियो नमाज़ पढ़णी कोन थी अचे वातु ज़कात अमीरन खां ज़कात वसूल करे गरीबन जी बुख के बंद कर असी जो दादा न्याणी न्याणी आए भल कंहिंजी बि हुजे ओह न्याणी पई अचे मथो उगाड़ो आहे अल्लाह जे पाक नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नजर पइजी वियो त न्याणी पई अचे पर मथो उगाड़ो आहे अल्लाह 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 जो रसूल फरमायो बिलाल जी आमना जा लाल बिलाल वठ ही मोहम्मद जो रूमाल ओह न्याणीअ जो पर्दो वञी संभाल ये चादर खणी वञ न्याणी मथे उगाड़ी पई अचे चऊं या रसूल अल्लाह काफर जी धी आहे काफर आहे पाण फरमाए न्याणी कंहिंजी बि हुजे जंहिं अल्लाह जो हुकुम आहे त मोहम्मद जे न्याणी फातिमा जो मथो ढकल हुजे उन अल्लाह जो हुकुम आहे त हिन काफर न्याणी जो बि मथो ढकल हुजे